आज़ादीअ जे दीवाननि खे दॿाइण लाइ अॼु राति रोड़ीअ खां कोयटा वञण वारी बारूद ऐं हथियारनि सां भरियल मिलिट्रीअ जी गाॾी हितां लंघणी आहे। हिकु जवान चयो, असांखे कुझु करणु खपे। ॿिए जवान आखियो, गाॾीअ खे कंहिं बि हालत में कोयटा पहुचण खां रोकणो पवंदो। पहिरीं जवान वराणियो, असां उहा गाॾी केराए पंहिंजनि साथियुनि खे बचाईंदासीं ऐं दुश्मन खे सबक़ सेखारींदासीं। ॿिए ॼणे चयो, हुन कम खे अंजाम मां ॾींदुसि। 19 वरे जे नौजवान उथी बीह चयो, आज़ादीअ जो इहो दीवानो हो हेमू कलाणी। हुन जो जनमु 23 मार्च 1923 ईस्वी ते सखर में थियो। संदसि माता जो नालो ॼेठी बाई ऐं पिता जो नालो पेसूमल हो। हेमू नंढपण खां ई सचार बेडपो बहादुर हो। नंढीअ उमिरि में ई हू आज़ादीअ जी हलचल में टुपी पियो। हूअ रिथा मूजिबि ॿिनि साथियुनि सां राति जी ऊंदहि में रेल जे पटनि वटि पहुची फिश प्लेटूं खोलण लॻो। बदकिस्मतीअ सां गश्त कंदड़ सिपाही अची उते पहुता। हेमूअ जा साथी त खेनि हथ न आया, पर हू हेमूअ खे पकड़े थाणे ते वठी विया। छा तूं सचुपचु प्लेटूं खोले रहियो हुएं? इंस्पेक्टर हुन खां पुछियो। हा इंस्पेक्टर साहिब, हाणे ज़ुल्मी राज ख़तमु करण जो ॿियो को बि तरीक़ो कोन बचियो आहे। तोसां ॿिया बि केरु हुआ? तूं हुननि जा नाला ॿुधाईंदे त असीं तोखे आज़ादु करे छॾींदासीं। हा, मूंसां 2 साथी हुआ। हुननि जा नाला आहिनि पकड़ ऐं हथोड़ो। इंस्पेक्टर, रुगो मुंहिंजी आज़ादीअ जो सुवालु नाहे, सुवालु भारत माता जी आज़ादीअ जो आहे। इन करे तव्हीं बि मूंसां चओ, इंक़लाब ज़िंदाबाद, भारत माता जी जय। वठी वञो हितां हिन नादान छोकिरे खे ऐं कहिड़े बि नमूने सची करायोसि। फांसीअ खां अॻु जॾहिं संदसि माता पिता ऐं ॿिया अज़ीज़ हुन सां गॾिजण आया, तॾहिं माता जी अखियुनि में आब ॾिसी हेमूअ खेसि चयो, अमड़ तूं छो पई रोईं? तूं ई त चवंदी आहीं त आत्मा अमर आहे, शरीर नासवंत आहे। अमड़, भारत माता खे आज़ादु ॾिसण लाइ मां वरी जनमु वठंदुसि। आज़ादीअ जे हिन परवाने खिलंदे खिलंदे सूर्य जो सॾु क़बूलियो। खेसि 21 जनवरी 1943 ते फांसी ॾिनी वई। इन करे हर साल हिंद तोड़े सिंध में 21 जनवरी शहीदी ॾींहुं करे मल्हायो वेंदो आहे।